नाज़रीन तो ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदानो। हुकूमत इत्तेहादी जमायतुन इमरान खान जो दबाव रद्द कंदे हुकूमती मुद्दो पूरो करण ऐं आम चूंडूं वक्त ते कराइण ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। लाहौर में हुकूमत इत्तेहादी जमायतुन जे इजलास में हमज़ा शहबाज वॾ वज़ारत खे बचाइण लाइ गॾिजी कोशिशूं करण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात दौरान इहा ख़ातिरी कराई त सियासत में लाहा चाड़ा ईंदा रहंदा आहिनि, कंहिं बि मामले में तकड़ नाहे करणी। मुलाक़ात दौरान इहो बि तय कयो वियो त सियासत में केतिरा ई ऑप्शन हूंदा आहिनि, मर्कज़ ऐं पंजाब में गॾिजी फ़ैसिला कया वेंदा। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि जो ईंदड़ ॾींहनि में इमरान खान ख़िलाफ़ घेरो तंग करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। हिकु ॿीहर ख़बर अवां सां शेयर कंदानो त हुकूमत ऐं इत्तेहादी जमायतुन इमरान खान जो दबाव रद्द कंदे हुकूमती मुद्दो पूरो करण ऐं आम चूंडूं वक्त ते कराइण ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूद है। जी नज़ीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि इन हवाले से? जी बिल्कुल, हुकूमत ऐं हुकूमत जी इत्तेहादी पार्टियुनि ऐं हुन सां गॾोगॾु जेके पीडीएम में पार्टियूं आहिनि उन्हनि वाज़ह तौर ते इमरान खान खे पैगाम ॾिनो आहे ऐं जेको आहे सो हिकु गॾियल तौर ते इहो फ़ैसिलो कयो आहे त जेकी असेंबलियुनि जी जेकी मुदत आहे उहो पंहिंजी मुदत पूरी कई वेंदी ऐं उहे सूबनि में या वफ़ाक़ में जेके बि हुकूमत जिन जी आहे उहे जेके आहिनि सो पंहिंजी मुदत आहे उहे पूरियूं कंदियूं ऐं जेको आहे सो कंहिं बि शख़्सियत या कंहिं बि हिकु शख़्स जे दॿाउ में अची करे जेको आहे सो मुदत खां पहिरीं जेको आहे सो आम चूंडुनि जो ऐलान न कयो वेंदो। इन सिलसिले में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत हेठि अॼु अहम हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि जो अहम इजलास थी गुज़रियो, जंहिंमें अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं हुन सां गॾोगॾु अख्तर महंगल ऐं एएनपी तरफ़ां मियां इफ्तिख़ार अहमद ऐं मौलाना फज़लुर रहमान बज़ाते ख़ुदि ऐं उनजी पार्टी जा अॻवान अकरम दुरानी वारा शरीक थिया ऐं इन ॻाल्हि जो इत्तिफ़ाक़ कयो वियो। ख़ासि एमक्यूएम वारा बि जेके हुकूमत जा इत्तेहादी आहिनि उहे बि अॼु शरीक थिया ऐं इन ॻाल्हि जो इत्तिफ़ाक़ कयो इन ॻाल्हि ते त जेकी हुकूमत आहे उहा पंहिंजी जेकी मुदत आहे उहा पूरी कंदी ऐं कंहिंजे बि दॿाउ में अची करे आम चूंडूं वक़्त खां अॻु न कराई वेंदियूं। इन सिलसिले में आसिफ अली ज़रदारी खे जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां जेको आहे सो सलाह मशवरे लाइ जेको आहे सो पहिरीं घुरायो वियो हो ऐं आसिफ अली ज़रदारी सां शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म ऐं उन मुलाक़ात दौरान हमज़ा शहबाज जेको पंजाब जो वॾो वज़ीर आहे उन बि जेको आहे सो इन पीडीएम ऐं हुकूमती इत्तेहादियुनि जे पार्टियुनि जे इजलास खां अॻु में हिकु अलॻि मुलाक़ात कई ऐं मुलाक़ात दौरान जेको आहे सो आसिफ अली ज़रदारी खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेकी मुल्की सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां उनखे हल करण जे लाइ ऐं जेको आहे सो उन मां निकिरण जे हवाले सां जेको आहे सो मुख़्तलिफ़ तजवीज़ूं जेको आहे सो वरितियूं ऐं आसिफ अली ज़रदारी वाज़ह तौर ते इजलास में बि ऐं इजलास खां अॻु में जेकी अलॻि मुलाक़ात कई वई उन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं उनजे जेके पुट हमज़ा शहबाज जेको पंजाब जो वॾो वज़ीर आहे उनखे इन मामले ते ख़ातिरी कराई त तव्हां जेको आहे सो परेशान न थियो ऐं हुकूमत जेको आहे सो पंहिंजी मुदत पूरी करे ऐं अवाम खे रिलीफ ॾियण लाइ जेके वसीला आहिनि उहे समूरा वसीला क़तबा न वञनि ऐं जेके आहे सो इत्तेहादी जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जा जेके अॻवान आहिनि उहे बि जेको आहे सो कोशिशि कनि त मुल्क खे जेको आहे सो जेकी मैशत जी जेकी पटड़ी गुज़िरियल हुकूमत जेकी लाथी हुई या पटड़ी खे ट्रेन सां लाथो वियो उन हवाले सां जेके आहिनि सो मैशत जी बहितरी लाइ ऐं जेको आहे सो अवाम खे रिलीफ ॾियण लाइ जेको आहे सो समूरा वसीला जेके सो क़तबा न वञनि। वज़ीर आज़म तरफ़ां शहबाज शरीफ़ आसिफ अली ज़रदारी खे इन ॻाल्हि खां बि आगाही ॾिनी त पंजाब जी जेकी सियासी सूरत हाल आहे इन में जेको आहे सो छा करणु घुरिजे ऐं कहिड़ा जेके आहिनि सो तव्हांजी तजवीज़ तव्हां कहिड़ी रखंदो, जंहिं आसिफ अली ज़रदारी जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़ातिरी कराई त जेको आहे सो तव्हां परेशान न थियो ऐं हमज़ा शहबाज बिलावल भुट्टो ज़रदारी जे मुंहिंजो पुटु आहे ईअं मां हुनखे पंहिंजे पुटु वांगुरु सम्झां थो ऐं मां चाहियां थो त हू पंहिंजी पंजाब जी जेकी वॾी वज़ारत हिन वक़्त ताईं जेको मौजूदु आहे उहो पंहिंजे उहिदे ते बरक़रार रहे ऐं सियासत में जेके सो लाह चाड़ा या जेके सो जेके ऑप्शन जेके ॿिया आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि ऐं जेको आहे सो उन में जल्दबाज़ी करणु या तकड़ करण सां को बि जेको आहे सो फ़ैसिलो न करणु घुरिजे। समूरी इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि सां गॾिजी करे हिकु अहिड़ी हिकमत अमली जोड़िजे जंहिंसां मुल्क जी मैशत बि बहितर थिए ऐं हुकूमत पंहिंजी मुदत जेको आहे सो पूरो करे। इन सिलसिले में समूरनि इत्तेहादी पार्टियुनि इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ कयो आहे त इमरान खान जहिड़े अंदाज़ में इदारनि जी नाज़िबा अल्फाज़नि सां उन्हनि खे पुकारे थो या उन्हनि जे कंहिंजे इलेक्शन कमीशन जे कमिशनर खे सिकंदर हयात खान खे जे अल्फाज़नि सां जेको आहे सो पुकारे रहियो आहे उन हवाले सां इन इत्तेहादी पार्टियुनि इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो आहे त हाणे इमरान खान खे बि उनजे जवाब ज़रूरी ॾिनो वेंदो जंहिंसां जेको आहे सो इमरान खान जो जीअं घेरो तंग करे सघिजे।
सियासी सूरत हाल के हवाले से भी जो आहे आसिफ अली ज़रदारी तमामु इत्तेहादी पार्टियुनि खे ॾिसियो त तव्हां बि जो आहे पंजाब में जेकॾहिं सियासत के हवाले से सियासी जोड़ तोड़ कंदो त जेको पंजाब की जेकी असां वटि वॾी वज़ारत जेकी हमज़ा शहबाज़ वटि आहे उहा असां वटि बरक़रार रही सघिजे थी ऐं जेकॾहिं कोशिशूं कंदासीं त जेको आहे सो असां पंहिंजी मुदत पूरी कंदासीं ऐं आवाम खे जेको रिलीफ ॾियण में जेके असांजा टारगेट रखियल आहिनि उहे बि जेको आहे सो उनखे अचीव करण में कामयाब वेंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां जॾहिं आसिफ अली ज़रदारी जी इन तजवीज़ुनि ते मुख़्तलिफ़ जेके इत्तेहादी जेके पार्टी जा अॻुवान वेठल हुआ उन्हनि खां बि जेको आहे सो उन सिलसिले में तजवीज़ थी ऐं अख्तर बलोच वाज़ह तौर ते चयो त तव्हां जेको आहे सो कंहिंजे दबाव में अची करे इहो फ़ैसिलो न कयो त हाणे जेको आहे सो आम चूंडूं कराई वेंदियूं। जेकॾहिं तव्हांखे आम चूंडूं कराइणियूं हुयूं त पोइ हुकूमत में न अचो ऐं जेकॾहिं हिन पोज़ीशन में असां हुकूमत खे छॾे करे आम चूंडुनि जो ऐलान कंदासीं त पोइ अवाम तरफ़ां असांखे सख़्तु रद्दमल आॾो थी सघे थो। इन जे करे आसिफ अली ज़रदारी जी तजवीज़ सां मां इतफ़ाक़ कयां थो त सियासत में लाहचाड़ा ईंदा आहिनि, ऑप्शन मौजूदु आहिनि। नज़ीर आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, नज़ीर चारण इस्लामाबाद खां असांखे आगाह करे रहियो हो।